नाज़रीन जी हिन वक़्तु असां शहदादपुर में मौजूद आहियूं। ही शहदादपुर जी जेके मेन बाज़ार आहे तव्हांखे असां जेको आहे मेन बाज़ार जे हिसाब सां ॾेखारींदा हलंदासूं त जेके ख़रीदार आहिनि उहे कहिड़े हिसाब सां ख़रीदारी करे रहिया आहिनि ऐं हिन वक़्तु असां पब्लिक में ॾिसंदासूं त केतिरी रश आहे दुकाननि ते ऐं दुकान वारनि खां बि कुझु वठंदासीं। खाद जो है वो महंगी है, हाँ सही है। बीज जो है वो जो फसल है वो सस्ती है, तो कैसे चलेगा हमारा कारोबार गाड़ी से। और फिर जो मोहतरमा साहब के जो पैसे चलते हैं वो भी नहीं चल रहे हैं। हर दूसरे शहरों में चल रहे हैं, शहदादपुर में नहीं चल रहे हैं। पता नहीं कि लेने वाला पैसे ज़्यादा काट रहा है, ये नहीं दे रहे। कोई आपके 30,000 है उसको मिलते 15,000 है, ये समझ में नहीं आ रही है कैसे चलेगा जान। खरीदारी की गई है रमज़ान शरीफ के हवाले से ईद का रश भी नजर नथी अचे। तो कोन लगे तो रमज़ान आहे ईद आहे सफ़ा कम ही कोन आहे यार, माना थुप कोन आहे कम बिल्कुल सफ़ा। उन जी वजूहत छा आहे आख़िरकार? माना इहो त पहिरियों चक्कर आहे जो उनकी वजूहत छा आहे जो ख़रीदारी घटि आहे? पैसो न आहे, उसमें पैसो न आहे, गुरबत लगी पई आहे, पैसो न आहे। न ॾिसो न अॻे बि पैसो हूंदो हुयो, अॻे बि इहो जान हूंदो, पोइ ओचितो ई छा थी वियो आहे जो अॻे हाणे बेरे जी त पैसा रहंदा हुआ, हाणे बेरे जी त पैसा कोन रहंदा। सही इनके करे बात भले आहे। साईं तव्हांजो भला कीअं कारोबार थियो आहे तव्हांजे बारे में ॿुधायो, ऐं हीउ रमज़ान शरीफ़ आहे उन जे हवाले सां कहिड़ो रिलीफ आहे, छा आहे, कीअं आहे? हींअर कमु ज़्यादा आहे कोन ऐं बेनज़ीर वारा पैसा बि कोन था मिलनि ऐं फसल बि हींअर सही कोन थी आहे ऐं माण्हुनि जो पाण भी महंगो मिले पियो ऐं कनक जी बोरी भी हींअर थोड़ी सांदी थी वई आहे ऐं हाड़ी सभु परेशान लॻा पिया आहिनि। हा ऐं इहा आहे त कारोबार हींअर हुजे जो माण्हू कमकार करे पर हींअर कारोबार हींअर न आहे। पर इहा आहे चाली चेयरमैन ठहीम साहिबु पंहिंजे शहर जी तरक़ी लाइ कमु करे पियो ऐं इहो रोड वोड ठाहिनि पिया, तमामु तरक़ी थिए पई। हीअ जो ॻाल्हि आहे हिते। जेका हिन वक़्तु रमज़ान शरीफ़ जो ॿिए रोज़ा गुज़री चुका उन हवाले सां जेकी ख़रीदारी जेकी ईद जी आहे उहा कीअं थी रही आहे, थिए पई या न पई थिए, उन जा कहिड़ा तव्हां जेको आहे वीचार वञी? बाबा सिंध जी आवाम थी वई आहे भुखी, पैसा बेनज़ीर वारा हलनि त बाज़ार बि हले। ॿी रोज़ो गुज़रियो आहे, तव्हां बाज़ार जो हालत ॾिसो पिया, थलो लॻो पियो आहे दुकानूं ते, माण्हू दुकानदार वेठा अधी वारा पैसा हलनि हा त पेर रखण जी बि जाइ कोन हुजे हा। बाक़ी हाणे माशाअल्लाह अलाह वॾो आहे। माना जेको मेन सबबु आहे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो जेको लेडीज़ खे जेको आहे इहा 12,000 13,000 मिलंदा हुया त ख़रीदारी बि हूंदी हुई, हिन वक़्तु जेको आहे उहा कान मिली आहे त हिन वक़्तु बाक़ाइदगी का गुज़रिश कोन्हे, माना ख़रीदारी ठुप ज़ीरो लॻी पई आहे। ईअं ई आहे, बाक़ी फसल बि तबाह थी वई आहे, पैसो माण्हू वटि आहे कोन, न को कणक जो रेट आहे, न को सरियनि जो, न वरी सब्ज़ी जो पाणी जो लॻो पियो आहे, मतिलबु ईअं अलाह वॾो आहे। या नहीं है, कैसी खरीदारी चल रही है या नहीं? भाई कमर तोड़ मैं बता रहा हूँ भाई। हाँ चक्कर में तो मैं सबका भाव यानी फिर के सही हिसाब से ना कि भाई महंगाई इतनी नहीं है जितनी हम लोगों ने करी है। बात ये है समझ, हुक्मरानों ने इतनी महंगाई नहीं की जितनी उसके बाद आवाम कर रही है। अरे माइक का कर कैसा भाई 100 वाली चीज 500 में बेच रहे, कहाँ का कानून है?
इस्लाम में भी ये जायज़ नहीं है ना, इस्लाम में भी हर चीज़ का एक तरीका रखा हुआ है, एक लेवल तक रखा होता है, लेकिन हम लोगों जो है ना वो लेवल है नहीं, लेवल पार किया हुआ है हमारे लोगों ने। अभी ये मार्केट में अलग है, ईद के सीजन में इतना रश होता था, मार्केट में जगह नहीं होती थी। आजकल महंगाई की वजह से लोग बहुत रश का मेजर यकीन कर गाड़ी निकलने का रास्ता नहीं हुआ कर रहा था। अब इतना रश वो देख रहे हो आप, कुछ भी नहीं है।